नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त मिठी जी अदालत इस्लाम कोट वासी शागिर्द कुलदीप मेघवाड़ सां बदफ़ैली ऐं धमकियुनि जे जवाबदार बाअसर वॾेरे सईद भूरल शाह जे कच्ची ज़मानत रद्द करे छॾी आहे। जवाबदार अदालत जे दीवार टिपी फरार थी वियो आहे। बाअसर वॾेरे सईद भूरल शाह मथां कुझु ॾींहं अॻु शागिर्द कुलदीप मेघवाड़ सां केतिरनि ॾींहंनि खां बदफ़ैली करण ऐं मौतमार धमकियुनि जो केस इस्लाम कोट थाणे ते दाख़िल थियल हो। शागिर्द जे वालिद रूपचंद मेघवाड़ जी फरियाद ते केस दाख़िल थियण बाद जवाबदार अदालत मां कच्ची ज़मानत हासिल कई हुई। एडिशनल सेशन जज नसीर नूर खान जी अदालत जवाबदार वॾेरे जी कच्ची ज़मानत कंफर्म न कई। जवाबदार कच्ची ज़मानत में वाधारो न करण ऐं पक्की ज़मानत न मिलण खां पोइ इम्कानी गिरफ़्तारी खां बचण लाइ अदालत मां फरार थी वियो। ज़रियनि खां मालूम थियो त जवाबदार बाअसर ऐं सियासी अॻुवान जो हिमायत याफ़्ता हुजण जे करे मक़ामी पुलिस खे अदालत मां हथ सां फरार कराइण जो किरदार अदा कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।